हूँ था नसीराबाद जे तरफ़ जिते जो असांजो रिपोर्टर अला बख्श कुरैशी असांखे वीडियो लिंक ते हुन जॉइन कयो आहे उन सां ॻाल्हाईंदासीं त हू जेको आहे पंहिंजे इलाइक़े में जेका हिन वक़्तु बरसातूं पियूं जेका तबाही थी आहे उन हवाले सां छा थो चए छाकाणि त ई एरिया जेको आहे तमामु घणो मुतासिर थियो आहे ऐं नसीराबाद वगण जे विच ते जेको आहे उते जेको खिवण किरण जे करे टे जेके माण्हू आहिनि उहे बि फोती चुका आहिनि ऐं हिकिड़ी ॾाढी वर्स्ट सूरत हाल उते हिन इलाइक़नि में थी आहे। अञा ताईं जेके माण्हू फोत थिया आहिनि उन हवाले सां जेको आहे सिंध गवर्नमेंट या ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे कंबर शहदाद कोट जी उन्हनि का बि अहिड़ो ऐलान न कयो आहे या उन्हनि जेका मदद न कई आहे। कहिड़ी सूरत हाल उन्हनि सां ॻाल्हायूं था अला बख्श सां। अला बख्श ॿुधाइजो छा सूरत हाल आहे? ईअं तमामु वॾो हिते नुक़सानु थियो आहे, जानियूं बि ज़ाया थियूं आहिनि, माण्हुनि जो जेको आहे माल मता मुतासिर थियो आहे, घर किरी पिया आहिनि, छा सूरत हाल आहे? ईअं उतां जे माण्हुनि जो छा चवणु आहे? जी ज़फ़र साहब, नसीराबाद में बि पूरी सिंध जीअं बरसाति जो सिलसिलो जारी आहे ऐं जेको हीउ रेड अलर्ट ॾिनो वियो बरसाति जो, उन रेड अलर्ट मिलण खां पोइ नसीराबाद में बि तमामु घणो जानी नुक़सानु थियो आहे, माली नुक़सानु थियो आहे, फसलुनि जो नुक़सानु थियो आहे ऐं ख़ासि तौर ते पूरे कंबर ज़िले अंदरि जेको जानी नुक़सानु थियो आहे उहो नसीराबाद तालके अंदरि थियो आहे जिते ताज़ो 2 ॾींहं अॻु नसीराबाद जे भरिसां वकामोरी ॻोठ आहे जितां जा रहवासी नौजवान हुआ, अमीन वको, मोहम्मद खान वको ऐं ॿियो हुननि जो हिकिड़ो भाउ हुयो। 3 नौजवान हुया, 3 नौजवान ज़मीन ते पंहिंजे पीउ समेत कमु करे रहिया हुआ। 2 भाइर हुया, हिकिड़ो हुननि में सोटु हुयो। हुननि जो वालिद साहिबु हुननि सां गॾु हुयो, रबन नालो आहे वालिद साहिब जो, ऐं ॿियो जेको हुननि जो सोटु हुयो उन वालिद साहिब जो नालो सिकंदर आहे। हू ज़मीन में कमु करे रहिया जिते ओचितो खिवण किरी ऐं जंहिंखे असां आसमानी बिजली चवंदा आहियूं उहा किरण शर्त उहे 3 नौजवान मोहम्मद खान, अमीन ऐं हिकु 3 नौजवान आहे, इहे 3 नौजवान मौक़े ते फोत थी विया। हीउ वॾो वाक़ियो आहे, तमामु वॾो वाक़ियो आहे नसीराबाद तालके अंदरि, बल्कि कंबर ज़िले अंदरि। ऐं इन खां कल्ह वरी नसीराबाद जे नूनारी महले में अहमद नूनारी जेको 50 साल जी उमिरि जो पोरियत हुयो उहो घर में बिजलीअ जो करंट लॻण करे फोत थी वियो। इन खां अॻु में तक़रीबन जीअं बरसाति जो सिलसिलो शुरू थियो आहे त पहिराइतनि ॾींहंनि में नसीराबाद जे लगारी महले में अहसान लगारी हुयो जेको बि घर अंदरि बिजलीअ जो करंट लॻण करे बरसाति दौरान फोत थी वियो, उनजी माली सहायता थी आहे। हीअ जेकी 3 कैविलिटीज़ थियूं 2 ॾींहं अॻु में ऐं हिकिड़ी कल्ह थी आहे, इन्हनि जी अञा का बि माली सहायता न थी सघी आहे, न वरी इन्हनि वटि को चूंडियल नुमाइंदो पहुतो आहे, न वरी को इंतिज़ामी अहलकार पहुतो आहे। अचो असीं अव्हांखे उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल करायूं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं उते केतिरो जानी नुक़सानु थी चुको आहे। जी, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ॻोठ वकामोरीअ में जिते लिंग कांडराणींदड़ वाक़ियो थियो आहे 2 ॾींहं अॻु, जंहिंमें 3 नौजवान हिन तेज़ बरसातुनि में आसमानी बिजली किरण करे, जंहिंखे आम तौर ते असां खिवण चवंदा आहियूं, करे फोत थी विया। उन्हनि नौजवाननि जो वालिद साहिबु हिते मौजूदु आहे ऐं हुननि जो हिकिड़ो भाउ बि हिते मौजूदु आहे। त अचो तव्हांखे हुननि सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं त हीउ वाक़ियो कीअं पेश आयो ऐं बिजलीअ जी जेका इहा खिवण किरी आहे उहा कीअं झटको आयो ऐं हीउ छा करे रहिया हुआ, कहिड़ी मसरूफ़ियत में हुया ऐं हिननि खे मालूमात ई न पई, ख़बर ई न पई त को असांजे मथां खिवण बि किरे थी। चाचा साईं, तव्हांजो छा नालो आहे? मुंहिंजो नालो रबन आहे। असां ज़मीन जो कमु करे रहियासीं, बारिश थोरी पुड़ी पुड़ी पहिरियों मानी आई, मानी वरी रखी वण जेठि वेठा त मानी गिरो गिरो खाधोसीं, हथ ते दद अहिड़ो थी वियो, बम ॼणो किरियो असांजे मथां। मुंहिंजा 3 पुट उते शहीद थी विया, मां बेहोश थी परे किरी पियो, बनीअ में भूत भरियो, उते किरी पियो, मां बसि होश आयो, मां हर चवे छा थी वियो मूंखे, बसि मां भई बच्चे जे मथां केरु सभु को भॼी हलिया, काॾे के काॾे। हा, रोज़ कमु कंदा हुआसीं, रोबो बि कंदा हुआसीं न। छोकिरे मुंहिंजे चयो त मानी परते खणी आयो भई मानी खाऊं हिते, वरी मींहुं थो अचे, बाबा हेॾे अचो मानी हिते था खाऊं वण जे हेठां। जीअं वण जे हेठां मानी सभु वेठा, 2 छोकिरा मुंहिंजा गॾु सॻा पुट वेठा, मां बि मानी जा टुकर खावां पियो, वरो मुंहिंजो भाइटियो विरहाए पियो वीचारो। ॿिया बि 2 मज़ूर आहे, उहे थोरो पोइ परते आहे थोरा वीचारा, उन्हनि खे उहे बि किरिया। मां उन्हनि खे अहिड़ी कोई लाड़काणे जे पासे मां ॾिठमि त ईअं छाट आई अहिड़ी स्पीड सां, ईअं आई जीअं बम किरंदो आहे। त मां त बेहोश थी वियुमि, मां बेहोशी में हथ मुंहिंजा ॿूथो वञी पाणी में लॻो, मूंखे हथनि में थोरो साह महसूसु थिए पियो, बाक़ी जिस्म में साह कोन हो। 2 मुंहिंजा भाइटिया, हिकिड़ो पुटड़ो, बनी ते इहो कमिरो कनि पिया वीचारा, उते मानड़ी आया आहिनि, मानी खाइनि पिया वण हेठां। अहिड़ो धमाको छो जो माना छोकिरा असांजा हिक ॿिए जे मथां वञी किरिया,
टई उते ई फोत थी विया बाक़ी मुंहिंजो भाउ हुयो उनखे खणी परते बनी में उछली उहो उते बेहोश थी वियो असांखे माण्हू ॿुधाइण आया असांखे बि ख़बर न पई धमाको बीहड़ो छो जो जेके जिथे बीठा उहे उते ई वीचारा हेठि वञी किरिया उन खां बाद में पोइ असां तूं मां कुड़मी जेके पाड़े में बीठा उहे भॼंदा आया जंहिंमें असां छोकिरा ॾिठासीं त उते ई छोकिरा ख़तमु आहे पोइ त खणी वियासीं आसरो करे पर उते पूरा थी विया हो होतिरे बेहोश थी किरी पियो जंहिंमें तूं असां माण्हू आया हुनखे खणी आयासीं छोकिरा ॿिया पर वॻण ताईं बि हो बेहोश हुयो पोइ मोटी आयासीं पर छा असां त पंहिंजा मुंहं खणी आयासीं कुदरती चकर हो जंहिंमें अहिड़ो ई आयो लाड़कान जे पासे नो कराट जंहिंमें उहे छोकिरा उते पाण में उते मानी खाईंदे उते ई माना कराट में सड़ो जोड़ो को ॾिनई जंहिंमें वीचारा पूरा थी विया पोइ त हाणे असांखे इहा बि ख़बर न पई पवे त को असां जन खे छा थियो छा न थियणु खपे महिरबानी अला बख़्श तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े में जेका बरसातुनि जे करे सूरत हाल पैदा थी आहे ऐं जेके नुक़सानात थिया आहिनि उन हवाले सां आगाह कयो तव्हांजी वॾी महिरबानी